सिंध जे तालीमी निज़ाम के एक नए ऐं वॾे स्कैंडल धोड़े छॾियो आहे। मीरपुर ख़ासि बोर्ड जे इम्तिहाननि वारे कंट्रोलर जी गिरफ़्तारी खां पोइ एंटी करप्शन खाते जी जांच जो दाइरो हाणे सॼी सिंध जे तालीमी बोर्ड्स ताईं पखिड़िजी चुको आहे। हिन स्कैंडल में 20 करोड़ रुपयनि जे मुबैना रिश्वत, नतीजनि में तब्दीली ऐं मनपसंद बदिले एवज़ रक़म जी ॾेती लेती जा छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आया आहिनि। ख़ाबरू इदारे एक्सप्रेस ट्रिब्यून जी रिपोर्ट मूजिबि मुख़्तलिफ़ बोर्ड्स मां गॾु कयल अटकल 20 करोड़ रुपया यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खाते जे आला ऑफिसर्स ताईं पहुचाया विया। जांच दौरान इहो बि इंकशाफ थियो त कराची मैट्रिक ऐं इंटर बोर्ड खे 7 करोड़ रुपया, शहीद बेनज़ीराबाद बोर्ड खे 5 करोड़ रुपया, सखर ऐं हैदराबाद बोर्ड्स खे 4 करोड़ रुपया विरहाए ॾिना विया। साम्हूं आयल स्कैंडल में इम्तिहानी नतीजनि खे पैसनि एवज़ तब्दील करण जो बि ज़िक्र आहे। नवाबशाह बोर्ड जे हिकु प्री मेडिकल जी शागिर्दियाणी जूं 2 धार मार्कशीट्स साम्हूं आयूं आहिनि। हिकु मार्कशीट में 500 मां 362 मार्क्स आहिनि, जॾहिं त ॿी मार्कशीट में उहे मार्क्स वधाए 497 कयूं वियूं आहिनि, जंहिं मां इहो ज़ाहिर थिए थो त सिधी रीत मेरिट जी लताड़ थी आहे। एंटी करप्शन खाते पारां सिंध जे लॻभॻि सभिनी तालीमी बोर्ड जे हाणोकनि ऐं अॻूणनि चेयरमैन्स, सेक्रेटरीज़ ऐं कंट्रोलर्स खे नोटिस जारी कया विया आहिनि। मैट्रिक बोर्ड कराची जे सेक्रेटरी ऐं चेयरमैन, इंटरमीडिएट बोर्ड कराची जे चेयरमैन, सखर बोर्ड जे चेयरमैन ज़ाहिद अली चन्नड़ ऐं नवाबशाह बोर्ड जे चेयरमैन आसिफ मेमन खे नोटिस जारी कया विया आहिनि। अॻूणे डिप्टी सेक्रेटरी फरहान अख्तर, नवाबशाह बोर्ड जे सेक्रेटरी सेक्शन ऑफिसर मोहम्मद ज़ुबैर कटपर ऐं सखर, लाड़कानी ऐं हैदराबाद बोर्ड्स जे कंट्रोलर्स खे बि तलब कयो वियो आहे। इन ॾस में यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खाते जे सेक्रेटरी अब्बास बलोच खां रिकॉर्ड तलब कयो वियो हो, पर हू पंहिंजे ग्रेड 20 जे सीनियर हैसियत जो जवाब ॼाणाए इंक्वायरी ऑफिसर आॾो पेश न थियो आहे। जांच कमेटी कराची मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन खे मुअत्तल करे कार्रवाई जी सिफारिश कई। मुअत्तली खां बचण ऐं फेडरल बोर्ड में मुलाज़मत जारी रखण लाइ मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन गुलाम हुसैन सोहू उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। रिपोर्ट में इहो ॿुधायो वियो आहे त इहा ॻरी रक़म रुॻो नतीजनि जी तब्दीली लाइ न, पर खाते में मनपसंद उहिदनि ते बदिलनि ऐं पोस्टिंग्स हासिल करण लाइ डिप्टी सेक्रेटरी फरहान अख्तर ज़रिए आला इख्तियारनि ताईं पहुचाई वई। हीउ स्कैंडल ज़ाहिर करे थो त सिंध जो तालीमी निज़ाम केतिरी क़दर करप्शन जे वर चढ़ियल आहे। जिते नतीजा विकामजी रहिया हुजनि, उते ग़रीब ऐं मेरिट रखंदड़ शागिर्दनि जे मुस्तक़बिल जो बेड़ो ज़रूर ॿुॾंदो रहंदो। एंटी करप्शन खाते जी कार्रवाई तॾहिं ई कामयाब थींदी जॾहिं पुठि भराई रखंदड़ ऑफिसर्स खे बि कानून जे पकड़ में आंदो वेंदो।